बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक पहिरियों पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान हमद आहे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक खे पढ़ण जे तरफ़। सबक पहिरियों हमद। इलाही करम कर असां ते करारी, आहियूं असुल खां सभु ॾुखिया ऐं ॾोहारी। ॾिजईं दीन ईमान पंहिंजे करम सां, कसूं कल्ब मां कोरे कढजईं कुफारी। ॾुखनि ॾोझरनि जी ख़िज़ा कई ख़राबी, भला आण का सुख संदी नोबहारी। नको ख़ैर जो कम कयोसूं खुदाया, गुनाहनि में घारी उमिरि सभु गुज़ारी। चङाईअ जो रस्तो बताइज असांखे, करियूं शाल तौबह जी तुरतऊं तयारी। आहियूं गैर वाक़िफ़ नको सूंहूं साथी, अॻियां पेचरा पिया मथां राति कारी। इबादत संदो शौक़ ॾे तूं असांखे, संवारिज सेखारिज हुनुर सभु हज़ारी। निमी तो अॻियां चए कलीच ए खुदावन, करियूं दिलि सां तौबह ऐं हर वक़्तु ज़ारी।